साईं ये कहानी आहे लाल मलुक बादशाह ऐं शारिक शाह परीअ जी कहाणी जो पार्ट नंबर 2। जॾहिं लाल मलुक बादशाह पंहिंजनि मिटनि अज़ीज़नि वटि जॾहिं पंहिंजी बादशाही में पुॻो त पंहिंजनि मिटनि अज़ीज़नि खे चवणु लॻो त मूंखे पंहिंजे हिसाब सां बादशाही अलॻि ठाराए ॾिनी वञे त मां रहंदुमि न त मां तव्हां वटि न रहंदुमि। हाणे हिन जो पीउ मां ॾाढो लाल मलुक खे ॾिसी पंहिंजे घर एॾो ख़ुशि शाह जो बेअंत। पोइ लाल मलुक बादशाह खे उते पंहिंजे बाग़ में हिकु हवेली ठाराए ॾिननि। पैसे जे अॻियां का देरि न ही दस्तीअ खे मस्ती आहे सो VIP महलात तयारु थी वई। लालू मलुक बादशाह हर हिकु कमरे में 2 खटूं रखायूं, पंहिंजे हिसाब सां ॿी ठारायईं सो चंद ॾींहंनि अंदरि उहा महलात तयारु थी वई। पोइ हीउ अहिड़ो कमु कंदो, उहो शारिक शाह परीअ जो हिन खे झिंझणो हुयो। जॾहिं बि राति थींदी हुई हऊ मऊ तरी वेंदी हुई त हीउ उहो झिंझणो वॼाईंदो हुयो त शारिक शाह परी ठक अचे हिन वटि कंदी हुई। जॾहिं बि शारिक शाह परी ईंदी हुई त पोइ पंहिंजे मुल्क तां कंहिं बाग़ मां पंहिंजे हिसाब सां अलॻि अलॻि क़िस्म जा फ्रूट आणे ईंदी हिन ॾे। हिन जो इहो ईअं मिलणु जुलणु थींदो पियो। जीअं जो लाल मलुक बादशाह आयो हो पंहिंजी महलात ठाराए जो उन में अंदरि वञी घिरी वेही रहियो त ॿाहिरि मुरा मुश न निकिरे पियो। राति ॾींहुं हू उते ई रहे पियो। पंहिंजे हिसाब सां टेम ते उहो खाधो एडवांस में घुराए ऐं फिटी पियो करे ऐं शाम जो सभिनि खे चए पियो नौकर चाकरनि खे बाबा सिज लथे खां पोइ को बि मुंहिंजी दरबार जे बराल बादशाही जे ॿाहिरां को बि न ॾिसां मां। सोमाल में को बि न पियो रहे, ॿिया हलिया पिया वञनि। हीअ जॾहिं बि शाम जो शारिक शाह परी अचे राति जो अचे हिन सां केचरियूं करे पंहिंजे हिसाब सां रू रियाण कनि, क़िस्म क़िस्म जी मेवात खणी अचे। हीअ मेवात वेठा खाइनि। गुज़र त मुंहिंजे अलाह जी कुझु ॾींहं गुज़रिया त लाल मलुक बादशाह जो ॾिठो त भला मुल्क जो नज़ारो ॾाढो हिन खे ख़ूबसूरत सम्झ में आयो। हीअ पंहिंजे कमरे खे छॾे चईं अॼु भला हीअं बाग़ जो सैर सफ़र करे अचां। हू पंहिंजो कमिरो छॾे ऐं सैर सफ़र ते अॻिते हकले हुकाए रवानो थी पियो त हिन जूं जेकियूं साहेड़ियूं ऐं भेनरूं हुयूं, जेकियूं हिन जूं ॿाहिरि जूं भाॼायूं ऐं भेनर ॾिठनि त लाल मलुक बादशाह हिन बाग़ जे तरफ़ वञी रहियो आहे। हिननि सोचियो त भणा लाल मलुक जॾहिं खां आयो आहे पंहिंजी हवेलीअ खे अंदरि जो घिरी वियो आहे त कॾहिं बि न निकितो आहे। अंदरि अहिड़ी कहिड़ी शइ आहे जो हीउ घर खां ॿाहिरि निकिरे नथो। हिननि सभिनी सोचे उन घर ॾे आ कई। लाल मलुक बादशाह त वियो हलियो। हुनजो जेको झिंझणो हुयो शारिक शाह परी जो उहो हुन जो मथाड़ मतिलबु त उते विसरी वियो। हीउ पाण हलियो वियो हकंदो हकंदो पंहिंजे हिसाब सां सैर सफ़र ते। हू जो आयूं ॾिठनि त भणा उन कमरे में जो पुॻियो त ॾिसनि त क़िस्म क़िस्म जे मेवात जा खलूं पयूं उते, पर उन्हनि जी एतिरी ख़ुशबू हुजे जो हिननि खे ख़ुशबू हिननि जी ॾाढी वणे पई। चवणु लॻो त हीअ कहिड़ी शइ आहे, कहिड़े मुल्क जो हीउ मेवात आहे जेको हीउ लाल मलुक बादशाह अकेलो थो खाए, जो कंहिंखे बि नथो ॾेखारे न ॾसे। हीअ हिक ॿिए खे ॾिसणु लॻियूं, घर हड़ कुंड थफणु लॻियूं त हिते आहे छा ऐं मेवात अचे काथों थी। हकिलंदे होकार ने अची हिन खे झिंझणो हिकिड़ो हथ में अची वियो। अची चवणु लॻी त हीअ कहिड़ी शइ आहे। पाण में उहे चवणु लॻियूं जेकियूं लाल मलुक जूं भाॼायूं ऐं भेनरूं हुयूं, चवणु लॻियूं हीअ कहिड़ी शइ आहे। हिननि चयो त हीअ कहिड़ी शइ आहे। हीअ ॾिसनि पई वेठी हेॾो होॾो त मथे छित ते चढ़ी मथे हिसाब सां हूअ कंहिं महिल हुनखे कसे पई, हूअ हुन खां कसे पई त मां ॾिसां। एतिरे में झिंझण खे छिलको अचे पियो, मतिलबु झिंझण लुॾे पियो ऐं वॼे पियो त शारिक शाह परीअ खे उते ख़बर पई त भणा अलाए कहिड़ी ज़रूरत पई। अॼु मूंखे ॾींहं जो घुराए थो, जेको लाल मलुक बादशाह मूंखे राति जो घुराईंदो आहे, हिनमहिल ॾींहं जो घुराए थो। हीअ जो हुन जे आॾो जो आई त ॾिठईं त भणा हिन जूं भाॼायूं ऐं भेनरियूं पयूं मुंहिंजे झिंझण खे जंहिंमें मुंहिंजो साहु आहे उनखे पई का होॾे खणे थी पई, का होॾे खणे थी पई। हीअ जादूअ जे ज़ोर ते हिकु सिरिंग थी अची मथां जीअं जो घूर करे ॿई चंबा उन झिंझण में पंहिंजे में विधियूं ऐं खयूं हली वई, हिननि खां कसे वई। हे से हाणे ॿई वाइड़ियूं थी वियूं। टई त भणा कहिड़ी शइ मां न ॾिठी, तूं खामखा ॾेई छॾी, सिरिंग खणी वई, हाणे हले काॾे वई, हले कहिड़ी शइ हुई, मूंखे सही ॾिसण बि न ॾिनई। सो हीअ साॻियूं वापसि अची पंहिंजी हवेली में वयूं हलियूं। हिन खे ओचितो पाणे लाल मलुक खे शिक थी, कुझु मंज़िल करी वियो त उतां ई वापसि थियो। वापसि जो थियो त तकिड़ो तकिड़ो आयो पंहिंजे कमरे में जो वञे त ॾिसे त भणा विहाणा थफड़ा पिया, हुन जा जेको बि बिस्तर ते हुयो हुनजो हंधुस वग़ैरह सो उहो हेॾे होॾे लॻो पियो ऐं झिंझण हिन खे लधो ई कोन। ॻोल्हा ॾाढी हिन कई। हिन जो त भला झिंझण काॾे वियो। हिन जो झिंझण वियो त हलियो त भला अलाए छा थियो, केरु आयो। सियाणे गुस्से में त खणी हूअं त सब्रेल इंसान हो, पर कावड़ में त कुझु बि करे सघे थो न। उन महिल कावड़ में निकितो, रड़ियूं कंदो वियो पंहिंजे पीउ जी हवेली ॾे। हूअं कॾहिं बि इन विच में पंहिंजे पीउ जी दरबार जा हवेली ॾे न वियो हुयो। सिधो सो उन बादशाही जे दाख़िल जो महिल थियो हुन में महलात में त अची पुछा कयईं सभिनि खां त मुंहिंजे कमरे में केरु वियो, या मुंहिंजी महलात ॾे केरु वियो हुयो। तव्हां 3-5 मां जेको ॿुधाए। हीअ सफ़ा ॻाढ़ो हिन को सफ़ा ईअं पघर हले पियो
हिननि चवणु लॻियूं हुन जूं भेनर ऐं भाॼायूं त असां वयूंसीं त तव्हांखे जो वयूं हुयूं त अहिड़ी शइ अहिड़े आरे परे को झुंझुणु तव्हांखे हथ आयो? चवणु लॻो हा वाक़ई बि अहिड़ी शइ हुई। असां खणंदियूं खिलंदियूं वयूंसीं मथे छित ते चढ़ी, उते हिक ॿिए खे ॾिए पई, हूअ मूंखां वठे पई, मां हुन खां वठां पई, हिक ॿिए खे ॾिसूं पिया असां इहा कहिड़ी शइ आहे अहिड़ी। पर अलाए कहिड़ी सिरिंग आई, सो उहो असांखे झुंझुणु कसियूं हली वई। शार्क शाह परी जो हिन खे ख़बर पई त इहा शार्क शाह परी हूंदी जेकी हिननि खां सिरिंग थी वांगुरु झुंझुणु कसे वई, बाज़ थी। हिन खे ॾाढी कावड़ाई, एॾी कावड़ाई बेअंत। हिन घणो ॻाल्हायो उन्हनि सां, पंहिंजी भेनरुनि सां भाॼनि सां, पर तपी वियो त माना हीअ मुंहिंजे महबूब जो झुंझुणु हुयो, जिंज में साह हुयो, हुनजो हूअ खणी वई, हाणे हूअ मूंखे काॾों मोटाए ॾींदी, जेको मां वॾी मुश्किल सां हुन खां वठी आयो हुउमि। हाणे शार्क शाह परी उहो झुंझुणु खयूं पंहिंजे मुल्क ते हली वई। ही परेशान थी हकले होकारे उन बादशाह जे तरफ़ जिथे शार्क शाह जी परीअ जो मुल्क हुयो उन तरफ़ रवानो थी पियो। हकले होकारे वञी उन जे बादशाही में पुॻो। उन जॾहिं दीवार सॻी लॻी पई आहे, ॿाहिरों अची बीठो त शार्क शाह परीअ खे ख़बर पइजी वई। उन महिल जादू जो दरवाज़ो हुन ठाहे पंहिंजे दीवार मां हिन खे घुरायो। अॼु हिन सां मिलणु लॻी त अची ही इलाज करणु लॻो त मूंखे पंहिंजो झुंझुणु ॾे। शार्क शाह परी चवणु लॻो त तोखे मूं छा चयो त हिन में मुंहिंजो साह पियल आहे। असां परनि जो हर कंहिंखे पंहिंजे झुंझुण में साह पियल आहे, हर कंहिंखे तोहफ़े तौरु मिलियल आहे। असांजे हुर ॾिनो आहे, जेको गुरू आहे असांजो, उन सभु कंहिंखे साह पंहिंजे हिसाब सां बंदि करे ॾिनो आहे। हिन में मुंहिंजो साह पियल आहे। तोखे मूं चयो त पंहिंजे साह खां वधीक हिन शइ खे संभाले रखजांइ, तूं इहा संभाल कई। हिन चयो त मूंखां ग़लती थी वई, मां कॾहिं बि तुंहिंजो पंहिंजे साह खां परे न कयो त झुंझुणु। पर उन ॾींहुं मां ईअं अलाए कीअं त दिलि सट खाई त मां बाग़ जो चकर ॾियणु हली वियुसि। पोयां मुंहिंजूं आयूं भेनर ऐं भाॼायूं, सो सॼो कमु उन्हनि कयो आहे। ॿिए वारी ग़लती न थींदी। मां इहा ग़लती जी माज़रत थो वठां, सो मूंखे पंहिंजो झुंझुणु मोटाए ॾे। शार्क शाह परे चयुसि त जेको वक़्तु हुयो सो मां झुंझुणु न ॾींदुमि। चई ईअं कीअं थींदो? चई हा। चई त कीअं वक़्तु आहे? चई वक़्तु वियो हथनि मां। हिन एॾा इलाज कयसि, हिन खे न मञे नेठि, झुंझुणु न ॾींदुमि। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं हिते रहीं या वञे, उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। बाक़ी झुंझुणु न ॾींदुमि मां। पंहिंजो साह तोखे हाणे न ॾींदुमि, पहिरियों ॾिनुमि, बसि हाणे न ॾींदुमि। त हीअ पंहिंजे हिसाब सां उन खां नाराज़ थी वई लाल मलुक बादशाह खां। उहो लाल मलुक बादशाह उन वटि ई रहे पियो। चई पियो त मां बि घर न वेंदुमि। सो हुनखे साॻे हंधि कमरे में हिकु खूह हुयुसि, उन में गुफ़ा मतिलबु त राज़ हुयुसि। उन में हिन खे विहारे लिकाए छॾियो हुई हुनखे जादू जे हिसाब सां। सो ही इन हिसाब सां उते रहणु लॻो। हाणे हिननि जो इहो जहिड़ो तारीख़ हलंदो हो त झुंझुणु न ॾींदुमि। कुदरत मुंहिंजे अलाह जे नेठि हिन खे राज़ी करे वियो। हीअ राज़ी थी पई, हिन खे झुंझुणु ॾिनई। हिन खे चयईं त हाणे तूं वञु, पर हाणे झुंझुणु मां तोखे ॾियां थी, पर तोखे मूंखे अचिणो पवंदो हेॾे ते बि। झुंझुणु खयूं थो वञे, पर ते बि तोखे अचिणो पवंदो। मां हाणे न ईंदुमि। चई उहो कीअं? हुन चयो त मां तोखे उॾंदड़ खटोली ॾियां थी, तूं इन खटोलीअ ते उते वञी पंहिंजी बादशाही में चंदे त उॾड़ी उॾी खटोली, सो उते पुॼ। पर उॾंदड़ खटोली हिन खे पहिरियां ई हुई जाई। सो जेकी देव खां हुननि वरिती हिकु डंडो ऐं उॾंदड़ खटोली, देव खां जेका वठी आयो त हुन वाइदो कयो त मूंखे उॾंदड़ खटोली आहे, हाणे मां कहिड़ी बि हालत में तो वटि ईंदुसि पियो, पर मूंखे ॾे। हाणे हुनखे चयईं त भला तुंहिंजी मर्ज़ी आहे, नथो मुड़े त खण। हिन खे जंहिं महिल ॾिने त उहा उॾंदड़ खटोलीअ ते ही चढ़ी वञे पियो त हुनजी धीउ हुई शार्क शाह परीअ जी ॿी भेण परी हुई, जंहिंजो राणी नालो हुयो, मतिलबु त थोरी अखि खां काणी, पर काणी सॾींदा हुनखे। काणी परी जो हुई त हुन ॾिठो त भणा ही लाल मलुक बादशाह खटंदड़ उॾंदड़ ते वञे थो पियो ऐं मुआरी भेण जो झुंझुणु उन जे हथ में आहे। हिन खे ॾाढी कावड़ आई, पर हाणे हिन सबुरु कयो त भणा अॼु खां पुछा कयां त छा माज़रत आहे। पर इहा इन अञा पुछाई न कई त उहो को जुमे जो ॾींहुं हुयो। सभिनी खे उते पंहिंजे घुर मतिलबु त हुर जी घुर थी त सभु को अची मुंहिंजी दरबार में पुॼे, उते जिथे राग रूप हलंदो आहे। सभु पंहिंजे हिसाब सां उते पुॻा हेॾां होॾां त हीअ बि अचे। शार्क शाह परी बि उते पुॻी। हीअ हिन जी हुर जी वॾी ॻाहिणी हुई। सो अची हिन ॻाइणु चालू कयो, पर हिन जो ॻाइणु न पियो हले, सफ़ा मज़ो साॻो ई न हुजेसि। पंहिंजे हुर पुछा कयो त शार्क शाह परी, अॼु ॾिसां थो त खोड़ ॾींहंनि खां वठी तूं मतिलबु त उहो आवाज़ु तुंहिंजी निड़ीअ में न आहे, उहो तो में मज़ो न आहे, छाजे करे? हिन चयोसि त का बि अहिड़ो मसइलो न आहे, बुखार आहे, तलब छा आहे, कीअं मसइलो आहे? वरी हिन जो हुर चवणु लॻो त शायदि तोखे मूं जेको झुंझुणु तुंहिंजो साह जे में पियल आहे, उन में शायदि शक्तियूं घटि थी वियूं आहिनि। इहो झुंझुणु खणी ॾे त मां शक्तियूं विझां।
हाणे हिन वटि झिंझणो हुयो ई कोन, उहो ॾिनी छॾियो हुई। लाल मलुक बादशाह खे पंहिंजी बशेरी उहो खयूं हलियो वियो, हिन वटि काश हुई ई कोन। हिन चयो त हाणे झिंझण बि झिंझण करे पई, उहो चए पई घर विसरी वियो, हेॾे होॾे हिन वात विचण लॻो त हिनखे शक थी पियो। हुर करे ज़रूरु झिंझण तूं काॾे कयो, तोखे ख़बर आहे तुंहिंजो साहु आहे, उन में तोखे कुझु बि थी सघे थो, तूं झिंझण साह खां परे कीअं कयो। हिन ते पंहिंजो हुर एॾो नाराज़ थियो बेअंत, पर हिन जी भेण ॾिसी वई त हिन जो झिंझण जेको खणी वियो त लाल मलुक खणी वियो, हिन वटि आहे कोन। उन महिल चवणु लॻी त हाणे पंहिंजे हुर खे उहा चवणु लॻी, भेण हिन जी मदद कई त इहो मां हिन जो आणे थी ॾियां झिंझण, पर हाली तव्हां हे राग जेको जलसो आहे इहो जलसो पूरो थिए, उन खां बाद में तव्हां हाणे झिंझण मां खणी ईंदुमि, मुंहिंजो वाइदो आहे। हाणे हुनखे वाइदो करे छॾियो। सो हाणे हिनखे झिंझण त हुयो कोन। हिन चयो त पाण आदीअ खे चिड़ी वई पंहिंजी भेण ते, त तूं इहो कमु छो कजांइ, तोखे ख़बर पई आहे झिंझण मूं वटि कोन्हे को। हुन सॼी तेर पितर करे पंहिंजी भेण सां हवालु कयो त हीअं हीअ मसइलो हीअं आहे त मां लाल मलुक खे चाइण लॻी आहियां। सो हाणे पंहिंजो साहु बि हुनजे हवाले करे छॾियो अथमि, जो त मां हुनजी एॾी मुहबत कंदी आहियां। जॾहिं लाल मलुक हिन सां मिलणु आयो, हिन खे तेर पितर करे ॻाल्हि लाल मलुक खे ॿुधाई त हीअ ॻाल्हि मां हेतिरी आहे, मूंखे पंहिंजे हुर चयो आहे त मूंखे झिंझण वापसि खपे। सो इन जी शक्तियूं मां चेक कंदुमि त केतिरी शक्तियूं अथसि, जो तूं ॻाए नथी सघे। सो मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहियो, सो मां ॻाए नथी सघां। हाणे हिकु कमु कयूं था, मां तोखे हीअ टोपी ॾियां थी, सुभाणे परीहं जुमो आहे, साॻो हीअ टोपी ॾियां थी, तूं तबलो वॼाएवीं थी। लाल मलुक चयो त सही आहे, हूअं तबलो कोन वॼाईंदो, पर तुंहिंजी मुहबत ख़ातिर मां तबलो सिखी ऐं वॼाए वेंदुमि। चई हाणे 3 ॾींहंनि जो टाइम अथई, 3 ॾींहंनि में तूं तबलो सिखी आहे, 3 ॾींहंनि खां पोइ वरी जुमो आहे, वरी इन जुमे ते तूं अचिजांइ, पोइ तूं तबलो वॼाए ते मां ॻाईंदुमि, जीअं असांजे हुर खे को शक न पाए। हिन जो चलो सही आहे। लाल मलुक मोटी अचे, को कारीगर घुरायो तबले वारो, जेको तबलो हिनखे सेखारे। हिन पंहिंजे हिसाब सां वॾी कोशिशि कई, अचे तबलो वॼाइणु सिखो। 3 ॾींहंनि में ई तबलो सिखी वियो उहो वॼाइणु। सिधो सो शारक शाह परीअ वटि आयो, चई त मां हाणे तबलो सिखी तयारु थी वियो आहे, हाणे भली तूं जंहिं महिल चवंदी तंहिं महिल हलंदासीं। जुमे जो ॾींहुं थियो, हीअ सिधो सो उन साॻे मैदान ते पुॻा जिते हिननि जो जलसो हूंदो आहे, जिते हीअ ॻाईंदी आहे। उते वञी हिनखे चई त हाणे हीअ मां तोखे टुवाल ॾियां थी, हीअ टुवाल जेको तबलो वेठो आहे कुरड़ो वॼाए थो पियो, इन खे तूं पासो ॾेई सूंघाईंदे त इहो हेठि किरी पवंदो, तबले ते तूं वेही अञे तबलो वॼाइणु चालू कजांइ। हिन जो चलो सही आहे। शारक शाह परी आई, पंहिंजे हिसाब सां अची उते साॻो राग बाग हलियो, माण्हू को हर को हेॾे होॾे वेठो पंहिंजे किथे हुननि ते कुर्सियुनि ते। शारक शाह परी स्टेज ते चढ़ी बीठी ऐं हुनखे इशारो ॾिनी त हाणे तबलो वॼाए। अची हुन तबलो वॼायो, अहिड़ो तबलो हुन वॼायो, अहिड़ो वरी हुन शारक शाह परीअ छा ॻोठियासीं गीत ॻायो जो हिक खां ॿीण। जंहिं महिल जो गीत जो वणियो हिनखे त अची हुनजो हुर एॾो ख़ुशि थियो जो बेअंत। हुन कॾहिं बि ईअं कलाम शारक शाह जी परीअ जी वात मां न ॿुधो हुई, हिनखे एॾो मज़ो आयो। हे सिधो सो आयो वञी चई त अॼु जहिड़ो तूं कलाम मूंखे ॿुधायो आहे, एॾो ज़िंदगीअ मूं तुंहिंजो कलाम न ॿुधो आहे शारक शाह परी। अॼु तुंहिंजी आवाज़ में जादू ई ॿियो आहे। सो हाणे मां तोते राज़ी थी पियो आहियां, जेको शइ घुरणी अथई घुर। हीअ चवणु लॻसि पंहिंजे हुर खे त तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो, मूंखे गंज आहे, मूंखे कुझु न खपे, बसि तुंहिंजी दुआ खपे। हिन जो चलियो आहे, उअई बि मुंहिंजी दुआ तोसां गॾु आहे, पर तूं अॼु साईं पंहिंजे हिसाब सां भलो ॻायो। वरी ॿियो कलाम जो थियो त वरी साॻो तबलो हो वॼाइणु चालू कयो। लाल मलुक बादशाह ऐं शारक शाह परी वरी अहिड़ो आवाज़ु पंहिंजो मिठड़ो ॻायो, एतिरो ॻायो जो बेअंत। हुन खां और हिन जो हुर जो जंहिं महिल ॿुधो, हुनजो वरी आवाज़ु वरी ही सफ़ा राज़ी थी पियो, महिरबानी थी पियो। वरी हिन शारक शाह परीअ ॾे आयो, चई जेको घुरणो अथई घुर। सो मुंहिंजी दिलि चवे थी जेकी शइ बि तूं घुरंदी ज़बान सां मां उहा तोखे ॾींदुमि। शारक शाह परीअ खे इहा बि ख़बर आई त हुरा जेके ज़बान मां वात मां लफ़्ज़ कढंदो उञे थी वेंदो। हीअ चवणु लॻी त तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो, मूंखे गंज आहे, मूंखे कुझु बि न खपे। हीअ वरी टियों कलाम ॻाइणु चालू कयो। वरी हुन अहिड़ो तबलो वॼायो, हुन अहिड़ो कलाम ॻायो जो हुन खां बि और एतिरो हुर सफ़ा मजबूर थी पंहिंजे हिसाब सां अची शारक शाह खे निमाणो अर्ज़ु करे लॻो त मूंखां कहिड़ी न कहिड़ी शइ तूं घुर, मुंहिंजी दिलि ते चवे तोखे कुझु न कुझु मां इनाम तौरु ॾियां, जो तूं मूंखे अहिड़ा कलाम ॿुधाया आहिनि। शारक शाह परी चवणु लॻा त तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो गंज आहे, मां हिकु ॻाल्हि कंदुमि, मुंहिंजो निंढड़ो अर्ज़ु आहे, बसि इहो मुंहिंजो पूरो कई त मूंखे सभु कुझु मिली वियो। चवणु लॻो त जेकी शइ घुरे। हूअ चवणु लॻी त हीअं मां लाल मलुक आशिक़ आहियां बादशाह जे शहज़ादे ते, सो इहो मूंखे ॾे इंसानी सूरत जा, इन सां मूंखे शादी कराइजांइ, इन सां को न को तूं चओ, जीअं चवे दिलि कढाई। ईअं चवंदी वई त हुनखे एॾी कावड़ वठी वई, इन इंसान जे नाले चवंदा वियसि
उन पंहिंजे हुर खे एॾी कावड़ वठी वई जेको हू राज़ी हुयो हिन ते एॾो नाराज़ थियो, हिन खे बददुआ ॾेई छॾी त अलाह कंदो तूं 7 मुंडुनि वारी नांगण थी वेंदीअ, वञी दरिया जे समुंड में वञी सैर सफ़र कंदी, ॿाहिरि निकिरी न सघंदीअ। ईअं ज़बान मां लफ़्ज़ कढंदो वियो त उहा शारक शाह परी 7 मुंडुनि सां नांगण थी सिधो समुंड में वञी घुमण थी। हिन खे यार खे टोपी पातल हुई, हिन सॼो लका ॾिठो त भणा शारक शाह परी 7 मुंडुनि सां नांगण थी वई, सो समुंड जे तरफ़ वञणु लॻी। हे बि उहा टोपी पातल आहे, उन जी कढ लॻी पियो हकिलंदो हकंदो, हूअ दरिया में लही वई हुई, उते बीठो हो। अची लाल मलुक बादशाह बि दरिया जे कपर ते बीह रहियो, हू अंदरि दरिया जे पेट में घुमंदी वते पई, ॿाहिरि हिन खे हेॾे होॾे न पई निकिरी सघे, छो त हुनजो जेको हुर हुयो उन जी ज़बान में हुयो ई अहिड़ो चकर जो ईअं फातमो कढंदो उन थींदो हो। हिन खे बददुआ ॾेई छॾियईं। हीअ शारक शाह परी जेकी आहे उहा दरिया में 7 मुंडुनि सां नांगण थी वतंदी घुमंदी। हीअ उते वेही रहियो दरिया जे कपर ते, उहा टोपी पाए इन जे इंतज़ार में त कॾहिं न कॾहिं सही थींदी, मां हिते पंहिंजे महबूब खां परे हिकु विख बि न वेंदुमि। हीअ उते वेठो आहे इंतज़ार में, हिकु ॾियारे टोपी लाहे ईअं हकले होकारे रवानो थी पियो, उन कपर सां सैर सफ़र करणु चालू थियो त समुंड जे त ॾिठईं त भणा हिन जी भेण जेकी अख खां काणी हुई उन खे सॼी तेर पितर जी ख़बर हुई त उहा बि हिन जे इंतज़ारु हिन खे ॾिसे पई वेठी त हाणे। पर जॾहिं शारक शाह परीअ खे उन जे हुर नांगण कयो त उन खां पोइ सभिनि खे वाइदो वरितईं त बा जेको बि हिन खे इंसान साॻी सूरत में न आणींदो, तव्हांखे कसम आहे हज़रत सलेमान अलैहिस्सलाम जो, सो तव्हां केर बि तव्हांखे हिन खे पंहिंजे रूप में न आणींदो, इहा इन सज़ा आहे इहा जो हिन इंसान जे बारे में हिकु ख़्वाबु ॾिठो। हिन जी भेण खे बि वचन मिलियो, पर जादू त सभिनि वरितो, सभु इहो तोड़ ॻोल्हे पिया सघनि, पर हीअ न पई करे सघे इहो कमु, छो त हुनखे वचन ऐं वाइदो मिलियो। जॾहिं लाल मलुक बादशाह जो हुनखे ॾिठो त भणा हिकु का औरत बीठी आहे इंतज़ार में कपर ते परी, सो हिन सां वञी डायरेक्ट मिलियो। हुन सुञाणे वरितो त हीउ वाक़ई बि उहो ई मलुक आहे शहज़ादो जिते असांजी भेण खे बददुआ मिली आहे, सो हीउ शहज़ादो उहो आहे। अचे हिन खे ॻाल्हाइण नालो वठी हिन सां ॻाल्हाइण लॻी त तुंहिंजे करे सॼो कमु थियो आहे, छो त हुनजी भेण हुई, हुनखे कावड़ गुस्से में हिन खे 2-3 लफ़्ज़ ॾेई वई त तुंहिंजे करे सॼो कमु थियो आहे, मुंहिंजी भेण अहिड़ी तेड़ी, तूं कुझु पपला ॾेई हिन खे फासायो, सॼो कमु तुंहिंजे करे थियो आहे, सो तूं सही न आहे। लाल मलुक बादशाह चवणु लॻो त जॾहिं तोखे बि जादू आहे, तूं बि हिकु परी आहे, हुन तुंहिंजी भेण खे जादू हुयो त पोइ तूं सही छो नथी करे। चवणु लॻो त तोखे ख़बर आहे त उन महिल असांजे हुनखे हुर जेको असांजो मुर्शिद आहे उन असांखे कसम ॾिनो, कसम इहो ई ॾिनी त जेको बि हिन खे साॻे रूप में आणींदो सो उहो बुद्धबाण बणिजी वेंदो, कसम खे टोड़ भंज कड़ी कंदो त असांखे हज़रत सलेमान अलैहिस्सलाम जो कसम पियल आहे असां इहो कमु न कंदासीं। बाक़ी हिकिड़ो तोड़ आहे इन जो, मां तोखे इलाजु ॾिसां थी, उहो तूं कंदे त पोइ शायदि इहा साॻे रूप में अची सघे थी। हीउ पुछणु लॻो त कहिड़ो तोड़ आहे, मां इन लाइ कुझु बि करे सघां थो, शारक शाह परीअ खे जहिड़ो करण लाइ, असांजे हिसाब सां रूप आणण लाइ कुझु बि करे सघां थो, तूं मूंखे तोड़ ॿुधाए। हिन चयो त हिकिड़ो इहो ई तोड़ आहे, हितां कुझु मेल वेंदे परे हिकिड़ो जंगलनि जो जानवरनि जो ऐं छा विढ़ंदे शींहनि जो जंगल आहे, उन खां पोइ हलंदो देवनि ऐं परनि जो देवनि जो जंगल, उन खां पोइ ईंदो हिकिड़ो पहाड़, उन पहाड़नि ते हिकिड़ो वॾो जबल आहे, उन जे जबल जे चोटीअ ते हिकु वणु आहे, उन वण में हिकु माखी वेठी आहे, उहा सोनी माखी आहे, सोन जी सॼी ठहियलु आहे, उन जो फर जे अगरि तूं लाहे अची शहज़ादीअ खे खाराईंदे कहिड़ी बि हालत में त उहा साॻे रूप में अची सघे थी। हिन सोचियो त मां कुझु बि कंदुमि, इन मुश्किलातुनि खां पार थी मां इहो माखी वारो वण जी माखी लाहे हिन शहज़ादीअ खे मां साॻे रूप में आणींदुसि, छो त जेके न आणंदुमि त मुंहिंजी इहा मोहबत कहिड़ी थी। हिन लाल मलुक बादशाह हिन खे चई ऐं हिन खां साॻी उहा उॾंदड़ खटोली हिन खे हुई ऐं उहो सभु कुझु हुयो। हे उॾंदड़ खटोली ते हल्की हकली हुकाड़े रही पियो, मतिलबु त हली पियो। उॾंदड़ खटोलीअ जो इहो ई कोल हुयो त उहो जंगलनि में जादू हुया कवच लॻल, उन्हनि जे मथां उॾंदड़ खटोली कॾहिं बि न उॾी सघंदी। उन्हनि जंगलनि मां हिन खे सफ़रु करिणो पवंदो पंधु, इहो बि हुनखे उन परीअ ॿुधायो।
हिन सोचियो त बणा हिकिड़ा 3 खचर वठी आयो, उन्हनि में ॿकरियुनि जा ढोर कोराया, उन में गोश्त जा टुकड़ा कयूं, उन जंगल में निकिरी पियो। हेॾो शींहुं अचे उनखे गोश्त उछले, हेॾो बगेड़ अचे उनखे गोश्त जो टुकड़ो उछले, हेॾो गिदड़ अचे उनखे गोश्त जो टुकड़ो उछले, जेका भला बि अचे पई त उनखे गोश्त परे खां उछलिजे पियो, उहो गोश्त जो टुकड़ो कयूं वेंदी वञे पई वापसि हलंदी। हे उहो जंगल बि क्रॉस करे वियो। हाणे ही हलंदो वञे पियो, उते हिकिड़ो नोर हुयो, नांग खे फेरायूं बीठो हुयो, जिथे देवनि जो मुल्क हुयो। नोर हिकु नांग खे फेरायूं बीठो हुयो, वण ते हू नांग हुयो त हेठि नोर हुयो, चई पियो त हाणे लहंदो कहिड़ी बि हालत में हिन जूं रड़ियूं हुजनि। इंसान जी हैसियत अला साईं वॾी कई आहे। जंहिंमहिल हुन नोर जो इंसान खे ॾिठो त नोर भॻो हलियो वियो। उहो हिकु नांग न हिकु देव जो पुटु हुयो, जेको नांग जी सूरत में थी वियो, पर हुन नोर खाए पियो उनखे। हिन उनजी जान बचाई। ही ॾाढो हुनजो शुक्र अदा कयो त तूं मुंहिंजी जान बचाई आहे। आयो सिधो सो पंहिंजे हिन खे पीउ वटि देव वटि वठी त हिन खे सॼी तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाईंदी, हीउ इंसान बचड़े मुंहिंजी जान बचाई आहे, मूंखे न त नोर खाई वञे हा। ऐं उन देव खे पुटु बि उहो हिकिड़ो हुयो, जेको नांग जी सूरत में वण ते चढ़ियल हुयो। देव हिन ते ॾाढो ख़ुशि थियो, एॾो ख़ुशि थियो, चवणु जेको घुरणी ते घुर। चवणु लॻो तुंहिंजो ॾिनो मूंखे अलाह जो ॾिनो गंज आहे, सो मूंखे कुझु बि न खपे। पर जेको देव जो पुटु हुयो उन हिन खे सम्झाए छॾियो त बाबे जी आंगुर में हिकु वींडो आहे, इहो वॾो करामती आहे, इहो ई वठिजांसि। पोइ हीउ चवणु लॻो त तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो मूंखे गंज आहे, मूंखे रुॻो इहो जेको आंगुर तुंहिंजे में वींडो आहे इहो मूंखे खपे। हिन चयो त इहो वींडो त मां कोन ॾींदुमि। हिन खे 2-3 जॻह चवणु लॻो त हिन कसम विधो त हज़रत सलेमान अलैहिस्सलाम जो तोखे कसम आहे, इहो वींडो मूंखे ॾे, इन वींडे जी मूंखे ज़रूरत आहे। हिन खे कसम बि थियो, ॿियो हिन जी पुट जी जान बचाई। हिन चयो हज़रत सलेमान अलैहिस्सलाम जो न कसम ॾे आहे त इहो वींडे सां गॾु गॾु तुंहिंजी जान बि मां ख़तमु कयां हिते। देव चवणु लॻुसि, पर इंसान जा बचड़ा ही वींडो तोखे आयो। पर हिन वींडे में इहा ख़ूबी अथई, देव अचई परी अचई जा भला अचे, रुॻो मुंहिंजी आंगुर खणी वींडो ॾेखारींदे त उहा उतां वापसि हली वेंदी, तुंहिंजे हथ जे पेर चुमंदी, तोखे कुझु बि न चवंदी। तूं वींडो पाए वत सॼो मुल्क घुमंदो, कंहिं दरिया में वेंदे उन दरिया ते बि आंगुर मथे कयूं वेंदे, तोखे गोॾे जेतिरो पिनी जेतिरो पाणी बि न ईंदो, तूं सुकून सां टपियो वेंदे। इन वींडे में अहिड़ियूं अहिड़ियूं करामतियूं न, केॾो बि जबल हुजे लोह हुजे उनखे थोरो जीर ॾींदे उहो टुकड़ा टुकड़ा भोरा भोरा थी वेंदो। हिनखे करामतूं सभई ॾसियूं उन वींडे जूं, ऐं हकले होकार रवानो थी पियो। आयो त हेॾो शींहुं अचे या हेॾो देव अचे, जेकी शइ अचे, हीअ आंगुर मथे कयूं वञे, सभु वापसि थींदा वञनि। पाणीअ जा 2 तलाउ हुया, उन्हनि जे मथां आंगुर मथे उभी कयूं वञे पियो, हुनखे पिनीअ ते पाणी न आयो, गोॾे ते पाणी न आयो, सुकून सां उहे दरिया क्रॉस करे सिधो सो उन पहाड़ ते पुॻो। हाणे पहाड़ एतिरो मथे हुजे जो बेअंत। हिन चयो हाणे चढ़ां कीअं, पर उहो वींडो जो मथे कयईं त उन खां सुकून सां हिन जा उते जीअं सीढ़ीअ ते माण्हू चढ़ी वेंदो आहे की मथे पाणे हलंदियूं आहिनि जिते एयरपोर्टनि ते, हीअ पंहिंजे सुकून सां उन ते खणी हलियसि। उते जो पुॻो उन वञी त माखी उहा जेकी हुई, उहा माखी एतिरी जो ख़तरनाक हुई जो बेअंत। उन माखी जेकी सोनी माखी हुई, सो जेको बि माण्हू उनखे लाइण ईंदो त माशाअल्लाह जंहिंखे डंग लॻंदो उहो मतिलबु त उते ज़हर चढ़ी वेंदो, त उते ई मरी वेंदो हो। पर हिन खे उहा करामती अंगूठी पियल हुई ऐं हूअ माखी उन जो चवणु मञींदी हुई। हिन खणी उहो हुन वांगुरु ॾेखारियुसि वींडो उन जो देव जो, त हूअ माखी पंहिंजो फर्श ॾे साइड ते बीह रही उनखे ॻाल्हाइण लॻी त हीअ तुंहिंजे हवाले आहे, तूं असांजे मुर्शिद जो मतिलबु त मञण वारी उहा माखी जेकी हुई सो उनखे मञींदी हुई देव खे, त हीअ असांजे मतिलबु त मथां आहे बादशाह आहे असांजो, सो इन जो तोखे वींडो आहे, तूं हीअ माखी जो फर तूं खणी सघीं थो। हीअ पंहिंजे हिसाब सां उहो माखी जो ओतिरो फर लाहे पंहिंजे हिसाब सां हीअ वापसि वियो साॻी जॻह ते, साॻी खट जी हिसाब सां हलियो वियो, सिधो सो वञी उते लथो। हाणे साईं उन खे ॾिनई वञी त हाणे मूं हीअ शइ आंदी आहे, हाणे हिन खे खाराइजे पियाराइजे कीअं, भला माखी उहो त दरिया में थी रहे। चईं हाणे हिन माखीअ जी लार तूं थोरी दर्स हुन समुंड में हार, इन जी ख़ुशबूअ ते हू पाण डुक ईंदी, तूं घबराए न। हुन थोरी दरिया जे कबर ते माखी जो हारी त हुनखे परे खां धप पई, शारग शाह परीअ खे उहे 7 नांगनि जी मुंडुनि वांगे सिधो सो अची उन जे आॾो पुॻी। हिन परे खां उहा हिकु पिचकार जी महसूसु थी आहे, ईअं काशे परे खां हयसि त सिधो सो हुनजे वात में पई। उन महिल हिन जी सूरत तब्दील थी वई, उहे 7 मुंडियूं गायब थी वियूं, हीअ साॻे रूप में अची बीह रही। बीह जो रही त अचे पाण में अचे, हीअ पाण में मिलिया ॾाढो ख़ुशि थिया, छो त सिर्फ़ु शारक शाह परी ऐं लाल मलुक बादशाह पाण खे रुॻो ॻाल्हाए सघनि पिया, खिली सघनि पिया,
हथ पेर लाइण जी हिननि खे इजाज़त न हुई। जे हथ पेर पिया लाइनि त शारक शाह परीअ जा पर सड़ी पिया वञनि, उन्हनि खे बाहि लॻी वञे हा। हिन जो इहो कौल पहिरियां खां वठी थियलु हुयो। हीअ पाण में सिर्फ़ु ॻाल्हाए खिली पिया सघनि, बाक़ी हथ पेर हिननि जे लाइण जी वस जी ॻाल्हि न हुई। हीअ जॾहिं इंसानी सूरत में अची वई, सिधो सो वञी हिन खे साॻी टोपी पाराए वरी साॻे हुन देव जे पंहिंजे मुर्शिद जे अॻियां आई। हुनजो ॾिठो त बणा हिन खे सही कीअं कयो। सभई पंहिंजा देव परियूं घुराए अची उन्हनि खे चई त हिन खे सही कहिड़े कयो। सभिनि हेठि कंद कयो त मुर्शिद असां न कयो आहे। हिन जो बाक़ी आख़िर हीअ सही थी कीअं? हिन रूप मां हिन जो जादू इहो ख़तमु कीअं थियो? जॾहिं इहा ख़बर पइजी वई, हलंदे हलंदे सभिनि चयो त असां न कयो आहे, असां न कयो आहे। त अची शारक शाह परीअ खां ख़ुदि हुनजो मुर्शिद पुछणु लॻो उहो त तोखे आख़िर इंसानी सूरत में तब्दील कयो कीअं? हिन सॼी तेर पितेर ॻाल्हि करे चयसि त हाणे मां मुर्शिद तोखे ॿुधाईंदुमि, पर मूंसां तोखे वरी वाइदो करिणो पवंदो। हिन चयो त मूंखे इहो ॿुधाए शख़्स आहे कहिड़ो, मां तोसां वाइदो आहे मुंहिंजो। हिन सॼी तेर पितेर ॻाल्हि करे शहज़ादे मलूक जी ॿुधाया त उन मूंखे हिन इंसानी सूरत में आयो आहे, हीउ सभु कुझु मुंहिंजे लाइ करण लाइ तयारु आहे। हीअ हिन मुर्शिद चवणु लॻो त मां हारियो, तूं खटियो, हाणे पंहिंजो जेको शहज़ादो मलूक अथई उहो मूंखे ॾेखार त मां ॾिसां त उहा इंसानी सूरत आहे कहिड़ी जंहिंजे लाइ तूं एतिरा कशाला पैदी करे। मुंहिंजे लाइ तूं नांग मतिलबु त हुन लाइ सिर ॾियण लाइ बि तयारु आहे, तूं जा हू तुंहिंजे लाइ सिर ॾियण लाइ तयारु आहे। शहज़ादे मलूक उते ई गॾो हुयुसि, उन सां चयईंसि। शहज़ादी चवणु लॻा त शारक शाह त मां शहज़ादा मलूक हाणे टोपी लाहे पंहिंजी। लाल मलूक बादशाह जंहिं महिल टोपी लाथी त साॻो ॾिठनि लॻा सुभान अल्लाह, वाह जी सूरत आहे, सुहिणो एॾो नौजवान बादशाह जो जेको उहो हुयुसि। उन महिल चवणु लॻो त मां तोखे पंहिंजी हीअ छा ॻुॾियां त तोखे ज़ाल करे बख़्शी। 3 चकर चयईं त उहे शहज़ादी जा पर पंहिंजे हिसाब सां ख़तमु थी विया, इंसानी सूरत में अची हिन सां मिली। हूअं हथ पेर लाइण जी इजाज़त न हुई, पर पोइ हुनखे सभु कुझु जाइज़ थी मिली। जॾहिं पंहिंजे हिसाब सां ही उन बादशाह हिन जा ॾाढा रंग रूप कराए पंहिंजे हिसाब सां परणाए हिन खे मोकिलियो। हीअ पंहिंजी तरफ़ हुन शहज़ादी शारक शाह परीअ खे वठी ऐं पंहिंजे मुल्क ते रवानो थियो। अची हुन मुल्क ते पुॻो, पंहिंजे पीउ माउ खे सॼी हुन तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाईं त हेतिरे मां ॻाल्हि हीअ मां हिन सां शादी करी आहियां, सो हीअ मुंहिंजी ज़ाल आहे। सो हूअ हुनजा पीउ माउ ॾाढा ख़ुशि थिया, एतिरा ख़ुशि थिया जो बेअंत। सो हुनखे चवणु लॻा त तूं भलो कमु कयो, हीअ तुंहिंजो शारक शाह परीअ सां शादी करे आई। सो हुनजी मिलात अॻे ठहियल हुई, उन में धूम धाम सां हिननि पंहिंजे हिसाब सां वरी विहांउ कयो। कारंड हलायनि, साईं खिता हलायनि, फ़ोनुनि ते सॾु ॾिननि की पाण भॻा डुकिया हेॾो होॾो। सिधो सो असां वटि बि सॾु पुॻो, मूं वटि सॾु पुॻो त मूं त कम जो चङो मुड़ुसु हुयुमि। सो पंहिंजा हितां छोकिरा जाम वठी वियुमि, हितां आलम वारा, रियाज़ वारा ऐं अदू वारा, इहे गुलाम रसूल वारा सभई वठी वञी उते दाख़िल थियुमि। असां कयो बाबा असांखो खाइणु पीअणु कोन थींदो, बादशाह जे हितां वारा जेका माण्हू आहिनि सो वॾा ज़ालिम ज़ोरीअ प्लेटूं खाई वेंदा। सो असां देॻुनि ते बीहंदासीं, देॻियूं लाहींदा ॾींदा, बाक़ी कम वरी ॿिया हलाइनि। सो इहा कहाणी पंहिंजे पुॼाणे ते पुॻी। सो दोस्तो उमेद कयां थो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचेव त असांजे सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटीअ ते लाज़मी हणिजो। मिलंदासीं वरी नई कहाणी सां गॾु। अस्सलाम वालेकुम, या अली मदद, दुआउनि में यादि रखिजो। कुर्बान अली अब्बासीअ खे।